नौशरो फिरोज़ में पॉपुलेशन खाते जे मुलाज़मन जो मुतालबन जी मनता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जेको ज़ाकिर मुराद अबड़ो, मोहम्मद इब्राहिम ख़ासकेली, ग़ुलाम मुर्तज़ा फुल, मिस इरशाद गुजर, बेगम मुख्तियार अब्बासी, साजिद अली तगर, अयाज़ सहतो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में कयो वियो। असां भरपूर मुतालबा था कयूं सीएम सिंध खां ऐं चीफ सेक्रेटरी साहब खां ऐं अदी अज़रा पेचो खां त आख़िर असांजो कहिड़ो ज़ुल्म आहे, असां ज़ुल्म थी रहियो आहे त जॾहिं रिस्क अलाउंस ॿियनि डिपार्टमेंट सिहत खे ॾिनो थो वञे, असांखे छो न ॾिनो वञे, असां बि त कमु कयूं था न। हिकिड़ो असां इहो मुताला, ॿियो असांजो टाइम स्केल अॼु ताईं कोन मिलियो आहे। असांखे जेको आहे रिस्क अलाउंस ॾिनो वञे, किरोना जो जेको बि थिए थो ॿियनि डिपार्टमेंट खे ॾिनो थो वञे, असांखे नथो, हेल्थ वारनि जे स्वीपरनि खे बि ॾिनो थो वञे। असां बि फील्ड में कमु कयूं था, असां बि ओतिरो ई माना फील्ड में वञूं था, केसिस ॾियूं था, छा असांखे किरोना नथी थी सघे छा? हिन जो चवण हो त असां सां सिंध हुकूमत माटेली माओ वारो सलूक करे रही आहे। केतिरनि ई सालनि खां असांखे प्रोमोशन नथी आहे ऐं मेरिट ते मुक़ररियूं नथियूं कयूं वञनि। रिस्क अलाउंस जेको असांखे कोन थो मिले ऐं ॿी सूरत में असां पंहिंजो एहतजाज जेको सो असीं कंदासीं। असां कराची जेको सो अञा धरणो हणी सघूं था। असांजो जेको आहे सो हिकु ई मिनिस्टर हुजण जे बावजूदि जेको आहे सो सिहत खे रिस्क अलाउंस ॾिनो पियो वञे ऐं पॉपुलेशन खे नथो वञे। पोइ असांजा सीनियरिटी बुनियाद ते प्रोमोशन कया वञनि। असांजो सिंध गवर्नमेंट खां इहो मुतालबो आहे, असांजे इन मुतालबनि ते अमल कयो वञे, न त असां वज़ीर आला हाउस जे अॻियां धरणो हणंदासीं। हिननि जो वधीक चवणु आहे त जेकॾहिं असांजा जाइज़ मुतालबा तस्लीम न कया विया त असां कराची ताईं एहतजाज करण ते मजबूर थींदासीं। कैमरामैन शकील उमरानी सां गॾु राणा शेर मोहम्मद, सिंध टीवी न्यूज़, नौशरो फिरोज़।